अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासीं मुल्क जे अहम सियासी ऐं इक़्तिसादी मामलनि ते। ऐं सभ खां अहम ख़बर जेका आहे उहा इहा ई आहे त पनामा केस जो फ़ैसिलो जेको आहे उहो सुभाणे न परीं अचण वारो आहे। उन हवाले सां सुप्रीम कोर्ट पारां जेका कास लिस्ट जारी कई वई आहे उनमें पनामा जे केस जो फ़ैसिलो परीं यानी ख़मीस जे ॾींहुं रखियो वियो आहे। अहिड़े वक़्त में पनामा जो फ़ैसिलो अचे थो जॾहिं अॻे ई असांखे मुल्क जे अंदरि पॉलिटिकल मूवमेंट नज़र अचे थो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नवाज़, थोरे तहरीक इंसाफ़ जेको आहे ऐं जमियत उलमा इस्लाम ऐं ॿियूं नंढियूं वॾियूं पार्टियूं अॻे ई जेको आहे हिकिड़े अवामी राब्ते ऐं जलसनि जे मोड में हलियूं वियूं आहिनि। अहिड़ी सूरत हाल में पनामा केस जो फ़ैसिलो छा असरु कंदो उहो सियासी नुक़्ते निगाह खां उनजो तजियो ऐं तबसरो पंहिंजे जाइ ते, पर अॼोके हिन प्रोग्राम में असां उन सॼे मामले जो इक़्तिसादी पॉइंट ऑफ व्यू खां जाइज़ो वठण जी कोशिशि कंदासूं त हिन वक़्तु अहिड़ी सूरत हाल आहे जॾहिं वर्ल्ड बैंक चए थी त पाकिस्तान जी जेका इक़्तिसादियात आहे उनमें जेको आहे बहितरी जा इम्कान जेके आहिनि उहे आहिनि ऐं पाकिस्तान जी जेका आहे ऐं ईंदड़ साल जे लाइ जेका पाकिस्तान जी ग्रोथ जेका थींदी यानी 17-18 जी जेका ग्रोथ आहे उहा 5.5% 5.2% ॿुधाई वञे पई। उनखां अलावा जेको आहे जेके इंडिकेटर्स मुख़्तलिफ़ आहिनि उनमें जेको चयो पियो वञे त पाकिस्तान जे फॉरेन एक्सचेंज जे अंदरि पंहिंजो जेको आहे फॉरेन रिज़र्व्स जे अंदरि जेको आहे उहा डिक्लाइन थींदी यानी उहा घटिबा। उनखां अलावा जेको आहे पाकिस्तान जो जेको कर्ज़ो आहे उहो कर्ज़ो जेको रिकॉर्ड हद क्रॉस करे चुको आहे यानी 12.7 ट्रिलियन रुपीज़ जो जेको आहे कर्ज़ो ॿुधायो पियो वञे। ट्रिलियन जो मतिलबु आहे खरब रुपया, 12.7 खरब रुपया। ऐं जेको ॿाहिरियों कर्ज़ो आहे उहो बि 2013 में 61 अरब डॉलर हुयो ऐं हाणे उहो जेको आहे 73 अरब डॉलर जो अंग क्रॉस करे चुको आहे। अञा सीपेक वारो कर्ज़ु जेको आहे उहो उनखां अलावा आहे जॾहिं त ट्रेड डेफिसिट बि पाकिस्तान जो हिन वक़्तु 3.8 बिलियन डॉलर ते पहुची वियो आहे ऐं जुलाई मार्च जी इहा फिगर आहे। यानी इहा सूरत हाल आहे। उनखां अलावा जेको आहे पाकिस्तान जे अंदरि जेके ॿ इंडिकेटर्स आहिनि इंतिहाई ख़ौफ़नाक आहिनि त पाकिस्तान में हीअ जेका असां चऊं था पिया त जमहूरी अमल आहे गुज़िरियल 9 सालनि खां वठी जंहिंमें 5 साल ज़रदारी साहब वफ़ाक़ी हुकूमत खे ॾिना पीपल्स पार्टी जा ऐं 4 साल नून लीग जी हुकूमत खे थी वई आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿई पार्टियुनि जा अॻुवान जेके आहिनि पंहिंजा अंग अखर जेके ॿुधाइनि था पिया के मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स ऐं प्रोजेक्ट्स पंहिंजा ॻणाइनि था पिया ऐं के पंहिंजो हेल्थ कार्ड, के बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, के वरी इन तरह जूं ॿियूं शयूं ॻणाइनि था के मेगा प्रोजेक्ट्स। पर हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तान में 84% 84% ऑफ द पॉपुलेशन जेका आहे पाकिस्तान जी उनखे पीअण जो साफ़ पाणी कोन्हे ऐं 2 करोड़ 26 लख ॿार जेके आहिनि उहे पाकिस्तान जा स्कूल खां ॿाहिरि आहिनि जॾहिं त 70% ॿार जेके आहिनि उहे पंहिंजो स्कूल जेको आहे उहे मैट्रिक बि पास करे कोन था सघनि। इहो आहे मंज़रनामो असांजी तरक़ी ऐं हुनजे हवाले सां इन सॼे मंज़रनामे जे पंहिंजो ते गुफ़्तगू कंदासूं। असांखे जेको प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नामियर इक़्तिसादी माहिर ऐं मारूफ़ सनतकार जनाब इंजीनियर M.A. जवाहर साहब अचो था उन सां गुफ़्तगू। जवाहर साहब सलाम अलैकुम। जवाहर साहब, पनामा जो केस सनतकार ऐं असांजी जेका कारोबारी पंहिंजो बिरादरी आहे उहा हिन सॼे मामले खे कीअं थी ॾिसे पई? ॾिसो, पनामा जेको आहे सो थोरी देरि लाइ तव्हां इहो चई सघो था त जिन बि यानी कारोबारी हल्कनि में अंग्रेज़ी में हिन खे चइबो आहे स्पेकुलेटिव बिज़नेस या स्पेकुलेटिव ट्रेडिंग जो लफ़्ज़ मां इस्तेमालु थो कयां स्टॉक एक्सचेंज लाइ। ऐं स्पेकुलेटिव जो मतिलबु आहे त तव्हां जेको आहे सो किन्हनि शयुनि खे होल्ड कयो, रखो, उन्हनि जी क़ीमतुनि में फेरफार आणियो। त पाकिस्तान में अनफॉर्चुनेटली जेके चइजे त बदकिस्मती इहा आहे त असांजी जेका इंस्टीट्यूशनल स्ट्रेंथ आहे जंहिंखे चइजे त सर्विस डिलीवरी के शयुनि खे मॉनिटर, कंट्रोल ऐं एवल्यूएट अहिड़े तरीक़े सां कयो त कंहिं हुकूमत जे तब्दीली जे करे को फ़र्क़ु न अचे। हुकूमत जी तब्दीली या प्राइम मिनिस्टरनि जो लहण करणु जेको आहे सो हिकिड़ी डेवलप्ड इकोनॉमिक कंसेप्ट में बेमानी हूंदो अथव। यानी तव्हां जेकॾहिं यूरोप में हलिया वेंदो, इटलीअ जी ॻाल्हि वठंदो, केतिरनि ॿियनि मुल्कनि में तव्हां ॾिसंदव त जेके तब्दीलियूं जेकॾहिं अचनि थियूं, इंग्लैंड जो वठो ब्रेक्स खां पोइ तव्हांखे यादि हूंदो। पर उन सॼे यानी सिलसिले में अहिड़े क़िस्म जी जेके हिकु
अणगकथी कंदड़ या स्पेकुलेटिव जेके शयूं आहिनि उहे न थींदियूं आहिनि. जीअं पाकिस्तान में हींअर खां ई मां तव्हांखे ॿुधायां, सुभाणे तव्हां जेकॾहिं पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में वेंदव त तव्हांखे सिर्फ़ु हिन जेका तव्हां इहा ख़बर पिया था ॿुधायो, तव्हां ॾिसंदव त 1000 पॉइंट्स जेके आहिनि से मार्केट हेठि हूंदव. उन सां छा थींदो त इन्वेस्टर जा पैसा जेके आहिनि से खरबें रुपया लुड़ी वेंदा. माण्हुनि जा जेके डिलीवर्ड स्टॉक्स आहिनि उन्हनि में खरबें रुपया हेठि ईंदा. सिर्फ़ु तव्हां इहा ख़बर जेका ॻाल्हि कई आहे न सुबुह जो ॾिसिजो इनखे, सिर्फ़ु इन हफ़्ते खां त पनामा लीक जो फ़ैसिलो अचे वेठो उते माना इन जो कुझु रीज़न कुझु इहो ईअं चई सघूं था त हिकिड़ी स्टेबल इकॉनमीअ में हिकिड़ी जेका आहे सा बाक़ाइदे एक्चुअल रिफ्लेक्शन. पर स्टेबल इकोनॉमी लाइ त चवंदा आहिनि त स्टेबल पॉलिटिकल सिस्टम बि ज़रूरी हूंदो आहे. हाणे जॾहिं असां वटि पॉलिटिकल सिस्टम स्टेबल थियणु शुरू थियो आहे, छाकाणि त असां ॾिठो त परवेज़ मुशर्रफ जे ॾींहंनि में बि इलेक्शन्स थिया 2002 जा, ऐं उनखां पोइ असांजी 2008 ताईं उन असेंबली टेन्यूअर पूरो कयो. उनखां पोइ वरी 2008 जे अंदरि इलेक्शन थिया, 2013 ताईं असेंबली टेन्यूअर पूरो कयो. उनखां पोइ हीअ जेका असेंबली आहे उन जेको आहे 2013 खां पोइ जॾहिं टेक ओवर पंहिंजो गवर्नमेंट शुरू थी आहे हिननि जी, त अॼु ॾींहं ताईं उहा गवर्नमेंट हले थी पई. समूरा ऑर्ड्स जेके बि आया उन्हनि उहो पास कंदा. इहो गुज़िरियल टियों टेन्यूअर आहे त असांजे मुल्क जे अंदरि हिकिड़ी पॉलिटिकल स्टेबिलिटी नज़र अचे थी पई. उनजो छा इम्पैक्ट पियो आहे हिन सॼी मंज़र में? ॾिसो, पॉलिटिकल स्टेबिलिटी जो मतिलबु इहो हूंदो आहे रिफॉर्म्स, गवर्नेंस, ट्रांसपेरेंसी, अकाउंटेबिलिटी ऐं हिकिड़ो दुनिया में जेको सर्विस डिलीवरी जंहिंखे असां थोरो सवले सिंधीअ में चऊं ब्यूरोक्रेटिक सिस्टम, उन ब्यूरोक्रेटिक सिस्टम खे एतिरो मज़बूत कयो वेंदो आहे त मेरिट ते पूरा लहंदड़ ब्यूरोक्रेट्स जेके आहिनि से उन्हनि जायुनि ते हुजनि जेके ॾुखियूं जायूं हूंदियूं आहिनि, जे हवाले सां सिहत जा मसइला आहिनि, माण्हुनि खे सोशो इकोनॉमिक डेवलपमेंट जो हिकिड़ो हिसो ठाहिबो आहे. स्टेबल हुकूमत जो इहो फ़र्ज़ु हूंदो आहे. एजुकेशन जे हवाले सां हिकिड़ो नॉन क्वेश्चनेबल क्वालिटेटिव एजुकेशन, मसइलनि खां घटि, घोस्ट एम्प्लॉइज़ ऐं करप्शन खां परे. अहिड़े तरीक़े सां पुलिस जे हवाले सां जेकॾहिं तव्हां अचो त हिकिड़े आम माण्हूअ खे जेको आहे सो पुलिस हिकिड़े दोस्ताना तर्ज़ में नज़र अचे, न कि हिकिड़े हाकमाना तर्ज़ में नज़र अचे. तव्हां ॻाल्हि था कयो हुनजी जेका पंहिंजो सोशल वेलफेयर जेका गवर्नमेंट आहे, वेलफेयर गवर्नमेंट जो जेको तस्वुरु आहे, वेलफेयर जेको स्टेट जो तस्वुरु आहे, उनमें इहो हूंदो. मां त तव्हां खां पुछां थो त जॾहिं हिकिड़ो सिस्टम हले थो पियो, पॉलिटिकल कंटिन्यूटी आहे पंहिंजो असांजे सिस्टम जे अंदरि, उनखां अलावा जेको आहे मुख़्तलिफ़ दावा थियनि थियूं पियूं. तव्हां ॾिठो त वज़ीर आज़म साहब मुख़्तलिफ़ जलसनि में ख़िताब थो करे, माशाल्लाह हमने ये बड़े बड़े प्रोग्राम करा दिए हैं और ये जो है वो कह रहे हैं. मतिलबु जॾहिं हुकूमतूं ऐं असांजा लीडरशिप इन तरह जा दावा कनि था पिया. मिसाल तौरु इमरान ख़ान चए थो त हुन KPK जे अंदरि तमामु वॾियूं तब्दीलियूं आणे छॾियूं आहिनि. हू चए थो हुतां जी एजुकेशन ठीकु थी वई आहे, हुतां जा थाणा जेके आहिनि उहे पॉलिटिसाइज़ न रहिया आहिनि, हुतां जेको रेवेन्यू रिकॉर्ड हुन कंप्यूटराइज़ करे छॾियो आहे, पटवारी जेको हाणे कंहिंजी चिठी ते हुन ते खाता नथो फेरे सघे. हो चए थो असांजो अस्पताल वञी ॾिसो, तव्हांखे डिस्ट्रिक्ट लेवल ताईं तालके अस्पतालुनि ते तव्हांखे जेको आहे सर्विस डिलीवरी नज़र ईंदी. पंजाब जे बारे में गवर्नमेंट इहे कनि थियूं. तोड़े जो सिंध जे बारे में रिज़ल्ट अहिड़ा सुठा न आहिनि ऐं हुकूमत जेका आहे उहा इन तरह जो अञा ताईं दावाऊं नथी करे. पर मजबूरी फयाज़ तव्हां जेके ॻाल्हियूं था कयो KPK जे हद ताईं, मां जेका तव्हांखे स्टेबिलिटी जी असली तस्वीर सम्झाइण जी कोशिशि पे कई उहा इहा ई आहे जेका तव्हां ख़ैबर पख्तूनख्वा में ॻाल्हि कई. मां पाण वियो आहियां, ॾिठो आहे. यस, देयर इज़ अ चेंज. मां ख़ैबर पख्तूनख्वा जेको आहे सो 30 साल पहिरें बि ॾिठो, 20 साल पहिरें बि ॾिठो. हिननि कुझु सालनि में मां ॾिसां वेठो त तब्दीली आहे. ईअं न आहे. इन तब्दीलीअ जे करे उते माण्हू काफ़ी जिन जा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि नाराज़ बि आहिनि. हिकिड़ो उहो प्रोफेसर जेको हिकिड़ो ॾींहुं बि कॉलेज में न ईंदो हो, सॼी प्राइवेट प्रैक्टिस कंदो हो, नाराज़ आहे. हिकिड़ो उहो ऑफिसर जेको आहे सो हिकिड़े एडमिनिस्ट्रेटिव हद में वञी करे कमनि करण जे बजाए माण्हुनि खां कमु कराईंदो हो प्राइवेट सर्विस, उहो नाराज़ आहे. नाराज़गी बि आहे. पर इन खे चइबो आहे स्टेबिलिटी. त हू हिकिड़ो इंस्टीट्यूशन्स खे स्टेबल गवर्नमेंट जो कमु छा हूंदो आहे, इंस्टीट्यूशन खे स्टेबलाइज़ कयो. हाणे फेडरल गवर्नमेंट जी तव्हां ॻाल्हि वठो, 94 सरकारी ऑफिसर जॾहिं हिन जोड़ जुक में हटाया विया, फौरी तौर ते इस्लामाबाद हाई कोर्ट स्टे कयो, फौरी तौर ते जेको आहे सुप्रीम कोर्ट स्टे कयो. तव्हांजी हिकिड़ी स्टेबल गवर्नमेंट जा थियल कम जेके आहिनि से जुडिशल प्रोसेस में इंसाफ़ वारे हंधनि ते बि छा थियनि, उते क़बूलिया वञनि. हिते त हर केस में तव्हांजे सिंध जो IG आहे, 9 तारीख़ 13 तारीख़ तव्हांजे साम्हूं आहिनि इहे सभु ॻाल्हियूं. माना तव्हां
हिकिड़े सिस्टम खे स्टेबलाइज़ कयो ई न आहे। स्टेबिलिटी जो मतिलबु हूंदो आहे त तव्हांजा सभु थियल एक्ट हर हवाले सां एज़ ए ॾिसो इहो ॾिसो न, इहो हिकिड़ो ॿियो मसइलो आहे मुंहिंजे ख़्याल में, छाकाणि त हाणे ट्रम्प साहिबु जेको आहे उहो हिकिड़े स्टेबल सिस्टम जे अंदरि प्रेसिडेंट चूंडिजी आयो आहे। हू चए थो बाबा बैन आहे, कोर्टूं चवनि थियूं बैन न आहे। मतिलबु इहो त इन ॻाल्हि जी इंडिकेशन आहे त एग्ज़ीक्यूटिव खे जेके पावर आहिनि उहे पंहिंजे पावर आज़ादु इन सां इस्तेमालु करे सघे थो, पर जॾहिं उहो पंहिंजे पावर्स खां निकिरंदो त पोइ जुडिशरी जो चेक हुन ते आहे। जुडिशरी बि आज़ादु आहे ऐं जुडिशरी हुनजे मथां चेक रखे थी, हुनजे पावर खे नल एंड वाइड करार ॾिए थी पई। जेकॾहिं सिंध जे अंदरि या पंजाब जे अंदरि या वफ़ाक़ी हुकूमत जे अंदरि तव्हां ॻाल्हि कयो था, इहो त इन ॻाल्हि जी अलामत आहे त असांजी जुडिशरी बि इंडिपेंडेंटली ऑपरेट करे थी पई। मिसाल तौरु सिंध जी गवर्नमेंट कंहिं बि मिलाइन पंहिंजो जेकॾहिं कोर्ट जी नज़र में उहो को मिलाइन इंटेंशन जे करे असांजे IG साहिब खे हटाइणु चाहे थी त जुडिशरी हुनखे चेक करे थी। ॾिसो हिते तव्हांजो नंढे में नंढो मामिलो, नेम सर्विस मैटर, नेम डिसीशन मैटर, नेम रेगुलेशन मैटर, नेम एनीथिंग, नंढे में नंढे मामले में बि अग्रीव्ड माण्हू जेके आहिनि से उन्हनि जी तइदाद एतिरी त वधी वई आहे त सॼो ॾींहुं कोर्टनि में इहे केसिस अथव। सर्विस मैटर ते तव्हांजे साम्हूं आहिनि। तव्हांजे जेको आहे सो उन खां अलावा जेको आहे सो ॿिया जेके मसइला आहिनि, इम्यूनिटी हलो थोरी देरि लाइ वापसि था अचूं, हींअर कमीशन तव्हांजी ठही, हिकिड़े हलो स्टेबल गवर्नमेंट आहे न, पीपुल्स पार्टी, कमीशन ठही, सुप्रीम कोर्ट ठाही, एग्जीक्यूट करे वेठी केरु, हाई कोर्ट। तव्हांजे साम्हूं तव्हां ॻाल्हियूं कयूं न इहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां हाणे पाण ॾिसो, वॾे अरसे ताईं पाण गुज़िरियल 10-12 सालनि खां वठी जॾहिं खां वठी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, पाण इन मामलनि ते प्रोग्राम कंदा आहियूं। मुल्क जे अंदरि जेको वॾे में वॾो मसइलो हुयो उहो हुयो बिजली जो, पर उनखां बि वॾे में वॾो मसइलो जेको हुयो उहो दहशतगर्दी जो। गुज़िरियल केतिरनि अरसे खां वठी पाण चओ था पिया जेसि ताईं दहशतगर्दी आहे, मईशत खे को बि बुनियादु नथा ॾेई सघूं, इन्वेस्टमेंट न ईंदी, इहे न ईंदो, उहो न ईंदो। पर हाणे असांखे नज़र अचे पियो त इन्वेस्टमेंट अचे पई। अॼु मूं ॾिठो पए त असां वटि फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट जा अंग खर काफ़ी बहितर थिया आहिनि ऐं ख़ासि तरह इहो CPEC वारी जेका इन्वेस्टमेंट अचे थी उन सां पाकिस्तान जे अंदरि इन्वेस्टमेंट जो हिकिड़ो उहो बहाल थियो आहे। पर उहो त खणी चाइना ऐं पाकिस्तान जे हुनजे हवाले सां, पर अमन अमान जी सूरत हाल बि का पाकिस्तान जे अंदरि ऑपरेशन ज़रब पंहिंजो उनखां पोइ ऐं ऑपरेशन रद्दुल फसाद जे नतीजे में पाकिस्तान में एनवायरमेंट जेका आहे दहशतगर्दी जे हवाले सां, अमन अमान जे हवाले सां बहितर थी आहे। अमन अमान जे हवाले सां इन्वेस्टमेंट अचे पई पाकिस्तान जे अंदरि। वर्ल्ड बैंक पाकिस्तान जी इकोनॉमी ते पंहिंजो एतमाद जो इज़हार कयो आहे। हुनजो चवणु आहे त बहितर पियो थिए ऐं ईंदड़ साल जेको आहे 5.2 जी जेका उन्हनि पंहिंजो स्पेकुलेट कयो आहे त असांजी ग्रोथ रेट थींदी। असां जेको आहे पंहिंजो हिन खे वञी पंहिंजो बीहारियो आहे। बिजली जेका हुई वॾो बहिरान हुयो पाकिस्तान में, बिजली जे हवाले सां काफ़ी मनसूबा इनिशिएट कया विया आहिनि ऐं उमेदु कई पई वञे त 18-19 ताईं जेको आहे असां वटि लोड शेडिंग जे नाले में शायदि का शइ न हूंदी। तव्हां नथा ॾिसो त इहे सभई शयूं जेके आहिनि इहे इंडिकेटर्स ॿुधाइनि पिया त असां हिकिड़े ट्रैक ते चढ़णु वञूं पिया। आई एम नॉट सेइंग कि असां ट्रैक ते चढ़ी फास्ट जेको रनिंग कयूं पिया, तेज़ी सां असां तरक़ी पिया कयूं, न, पर मां सिंपल तव्हांखे ॿुधायां थो त इहे जेके असांजा हुआ इहे सभु असांखे इंडिकेट पिया कनि त असां हिकिड़े ट्रैक ते चढ़ण वारा आहियूं। ॾिसो फयाज़, तव्हां 3 ॻाल्हियूं कयूं। नंबर 1 तव्हां ॻाल्हि कई लॉ एंड ऑर्डर। यस, इन में त बिल्कुलु को इनकार कोन्हे त ग्लोबल इन्वेस्टर्स फोरम्स जेके आहिनि, जेके बि 7-8 शयूं साम्हूं रखंदा आहिनि माण्हुनि जे इन्वेस्टर जे साम्हूं, वञो हिन मुल्क में वञी इन्वेस्ट कयो, रेटिंग कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ हवाले सां मुख़्तलिफ़ इदारा रेटिंग कंदा आहिनि। त इन में जेको टॉप मोस्ट जेका ॻाल्हि आहे उहा आहे लॉ एंड ऑर्डर। कि लॉ एंड ऑर्डर जंहिं मुल्क में बि यानी हिकिड़ो रेटिंग जे हवाले सां बहितर हूंदो आहे, उते हिकिड़ी इन्वेस्टमेंट फ्लो त थींदी आहे, इन में त को शक कोन्हे। पर हाणे थोरी देरि लाइ इन ॻाल्हि खे बि सम्झण जी कोशिशि कयूं त भला लॉ एंड ऑर्डर हिते ख़राबु छो वेठो थिए। यार ॾिसो, इहो हिकिड़ी सस्टेनेबल कंटिन्यूएशन ऑफ ख़राबु थियण वारी आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे पुलिस फंक्शन, सॼी दुनिया में प्राइम फंक्शन हूंदो आहे छा ते, लॉ एंड ऑर्डर ते, तव्हां जेकॾहिं हिन पुलिस फंक्शन खे इंडिपेंडेंट रखो, पॉलिटिसाइज़ न कयो ऐं हिननि खे पब्लिक सर्विस डिलीवरी जे हवाले सां ॾिसो, प्राइवेट सर्वेंट न ठाहियो, तव्हां हिननि जूं ट्रांसफर पोस्टिंग जेके आहिनि उहे या टेन्योर रखो या जेकॾहिं उहो मेरिट ते हले वेठो त एक्सटेंड कयो। पर हिते ईअं न आहे। हिते को MPA नाराज़ आहे, को MNA कंहिं मां ख़ुशि आहे, कंहिं मिनिस्टर खे पंहिंजे डिस्ट्रिक्ट में पंहिंजो माण्हू रखाइणो आहे,
जेकॾहिं इन्हनि यार्ड स्टिक्स ते असां पुलिस हलाई आहे या हले वेठी, इन स्टेबल हुकूमतुनि जा बि त इहे कारनामा आहिनि, पोइ उन सां छा थो थिए त पुलिस पंहिंजे प्राइम फंक्शन खां हटे थी, तव्हांजे साम्हूं लॉ एंड ऑर्डर में पोइ ज़रूरत कहिड़ी थी पए त तव्हां लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ खे था घुरायो, तव्हांजे साम्हूं तॾहिं बि उहे बि असांजी रियासत जो पिलर आहे न। हा ॾिसो रियासत जा इदारा असां हिकिड़े खे या ॿिए खे इस्तेमालु कयूं था, मिसाल तौरु उन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए, पर ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जे अंदरि जेका पोईं गवर्नमेंट जे अंदरि या उनखां पहिरियों जेको हुयो लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल हुई, धमाका पिया थिया, दहशतगर्दी पई थी, तव्हां एज़ अ बिज़नेस लीडर, तव्हां एज़ एन इकोनॉमिस्ट, तव्हां कीअं था ॾिसो उहा बहितर थी आहे, उनजे करे पाकिस्तान जे अंदरि इन्वेस्टमेंट जे हवाले सां कंड्यूसिव या साज़गार माहौल थियो आहे या न? सिंपल ॾिसो, इहा जेका फेरफार आई आहे, बहितरी थी आहे, इहा बिज़नेसमैननि जे लाइ तमामु लाज़िम आहे। यू एग्री कि बहितरी थी आहे? बिल्कुलु। ऐं तव्हां ॾिसो त कॾहिं कॾहिं बिज़नेसमैन ग़ैर जमहूरी तौर ते इहे बि तक़ाज़ाऊं थो करे कि फ़ौज खे आणियो, सिविलियन हुकूमत खे कढो। हुन जे ख़्याल में फ़ौज जेका आहे सा इन लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां एॾी इस्तक़ामत ऐं ताक़त रखे थी जो उहे जेके आहिनि से इन सॼे लॉ एंड ऑर्डर जी ख़ुशगवारीअ में उन हंध ते पहुची सघनि था जिते असांजी सीड़प, असांजा पैसा, असांजो माल, असांजो मता, असांजी प्रॉपर्टीज़, असांजो कमर्शियल एंटरप्राइज़िस, इंडस्ट्रियल एंटरप्राइज़िस मूंखे सम्झ में न ईंदो आहे पाकिस्तान जो बिज़नेसमैन ईअं छो अक्सर मां ॾिसंदो आहे इन तरह जो व्यू पॉइंट, छाकाणि तव्हांखे छा इहो ख़बर न आहे बिज़नेसमैन इहा ॻाल्हि नथो सम्झे त असांजे मुल्क जे अंदरि लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल परवेज़ मुशर्रफ जे ॾींहंनि में ही कराची शहर में 12 मई बि थियो, 12 रबियुल बि थियो, 9 अप्रैल बि थियो, उनखां पोइ तव्हांजा जेके ॿिया जेके इन तरह जा वाक़िया थिया, 10 मुहर्रम हराम बि जेको आहे पंहिंजो जलूस जे मथां जेको थियो, लातादाद जेको टारगेट किलिंग थी, लातादाद जेको आहे इहो थियो, परवेज़ मुशर्रफ जे दौर जो चओ त कराची जे पॉइंट ऑफ व्यू खां ई सिर्फ़ु ॾिसो त लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां हिकिड़ो तबाही हुई, जंहिंमें जेको आहे हिकिड़ी गुंडाइज़म जेको आहे जहिड़े नमूने सां वधी, भत्ता जहिड़े नमूने सां परवेज़ मुशर्रफ जे ॾींहंनि में वधिया, तव्हांखे नथो लॻे परवेज़ मुशर्रफ जेको आहे उहो त फ़ौज जी गवर्नमेंट हुई न? ॾिसो, परवेज़ मुशर्रफ जेको आहे सो हिकिड़ी धुर ठहियो हिकिड़े सियासी जमात सां, उन धुर जेको आहे सो जेकॾहिं कराची में इहा बि हिकिड़ी हिस्ट्री आहे तव्हांजे साम्हूं आहे, जंहिं धुर खे आख़िर में कंटेन करण लाइ वरी जॾहिं जनरल राहिल शरीफ़ चाहिए, चलो ज़ियाउल हक़ जे दौर में बुलायन शहर जो छा असर थियो? ज़ियाउल हक़ जे ॾींहंनि में इहा तव्हांजी जेका लसानी सियासत हिते शुरू थी, ज़ियाउल हक़ जे ॾींहंनि में सिंधी पंहिंजो उर्दू वारनि जा जहिड़ा पश्तूननि सां थिया, उर्दू वारनि जा जहिड़ा पंजाबियुनि सां थिया, उर्दू वारनि जा जहिड़ा सिंधियुनि सां थिया, ज़ियाउल हक़ जे ॾींहंनि में जेको आहे इहो तव्हां न ॾिठो त हीउ जेको आहे 3 सितंबर बि थियो पए, तव्हां वटि 1 अक्टूबर बि थियो पए, इहो सॼो माहौल जेको आहे ज़ियाउल हक़ जो न ठहियो। तंहिं करे मां चवां थो त जेके बिज़नेसमैन इहे ॻाल्हियूं कनि था उहे शॉर्ट साइटेडनेस इन करे मां सम्झंदो आहियां त हिकिड़ो रिसर्च बेस्ड तजियो जेको आहे करे असांखे का ॻाल्हि करणु खपे जेका सस्टेन करे। पाकिस्तान में हिन वक़्तु लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ या लॉ एंड ऑर्डर जो प्राइम फंक्शन पुलिस खे करिणो आहे। यार हिंदुस्तान में कहिड़ी फ़ौज आहे, कहिड़ी रेंजर्स वेठी शहर संभाले, ज़रूरत न आहे न उन्हनि खे। असां ॾिठो यानी ॿियनि मुल्कनि में बि जेकॾहिं का अमन अमान जी सूरत हाल ख़राब थिए थी त चलो हाणे मां इन बहस में नथो चवां त फ़ौज करे थी, पुलिस करे थी, पर सिविलियन गवर्नमेंट्स आयो आहिनि। वी एग्री कि लॉ एंड ऑर्डर सां इक़्तिसादियात मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो, वक़फ़े खां पोइ मोटी अची मां जेका 2-3 ॿिया इंडिकेटर्स आहिनि जंहिंमें ख़ासि तरह जेको असां वटि पावर शॉर्टेजिस हुया, जंहिंजे करे असां केतिरनि पंहिंजो ॾहाकनि खां वठी असांजा सनतकार ऐं असांजा ट्रेडर्स जेके आहिनि उहे बार बार शिकायत कंदा हुआ त असांजा जेके ऑर्डर्स अचनि था ॿाहिरां, एक्सपोर्टर्स शिकायत कंदा हुआ त उहे असां मीट नथा करे। इन ॻाल्हि ते एग्री करे त इक़्तिसादियात मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो, रुझान छा सां थींदो? लॉ एंड ऑर्डर जी बहितरी सां। ठीकु आहे, वापसि अचूं था नाज़रीन, वठो था वक़फ़ो, वापसि प्रोग्राम खे अॻिते वधायूं था सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जे इक़्तिसादी मंज़रनामे जे हवाले सां गुफ़्तगू लाइ अॼु असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे मुल्क जे नामे वारे इक़्तिसादी माहिर ऐं मारूफ़ बिज़नेस लीडर जनाब इंजीनियर एम ए जब्बार साहब खे। चो त उन सां गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी जब्बार साहब,
ॿियो असांजो मसइलो काफ़ी अरसे खां वठी उहो रहियो आहे पावर शॉर्टेजिस जा। पावर शॉर्टेजिस मतिलबु गैस जे पॉइंट ऑफ व्यू खां बि बिजली जे पॉइंट ऑफ व्यू खां हाउ डू यू सी के हीअ जेके असांजा 4 साल गुज़रिया आहिनि नवाज़ लीग जी हुकूमत जेको लीड करे थी वफ़ाक़ी हुकूमत खे नून लीग लीड पए करे, तव्हां उनमें केतिरी इम्प्रूवमेंट ॾिसो था पिया? ॾिसो, जेसिताईं पावर सेक्टर जे ख़राबीअ जो तालुक़ु आहे त थोरी देरि लाइ जेकॾहिं असां वेझड़ाई वारी हिस्ट्री में वञूं त 2005 ऐं 6 में असां जॾहिं 14,000 मेगावाट पैदा कयासीं पे त 14,000 मेगावाट जी असांजी तलब हुई 2005 ऐं 6। 2005-6 में उन खां पहिरें लोड शेडिंग जे नाले सां का शइ न हुई। हा, मिसमैनेजमेंट जे हवाले सां ब्रेकडाउन थींदा हुआ। हाणे जॾहिं असां वरी 2008 में था अचूं त उन खां पोइ तव्हांखे यादि हूंदो तव्हांजे प्रोग्रामनि में केतिरा रेंटल पावर स्टेशन ऐं हे जहाज़ अची बीठा कराची में हे हो इहे ॻाल्हियूं थियूं। पर उन ज़माने जंहिंजे में नाले ते उन वक़्तु जे प्राइम मिनिस्टर जो नालो रखियो राजा रेंटल। ॾिसो, उन ज़माने में जेका आहे सा इहो जेको गैप आहे, जेको गैप अची चुको हो ग्रोथ 6% जे हिसाब सां, इहो गैप 2005 खां 8 में 2000 मेगावाट हो, घणो कोन हुओ। असां उन 2000 मेगावाट खे जेको आहे सो कवर न करे सघियासीं, पंहिंजी इनएफिशिएंसी खे एफिशिएंसी में कन्वर्ट न कयोसीं। जॾहिं ही आया त पहिरीं पावर पॉलिसी उनजो त सबबु हिकिड़ो इहो हो न त मिक्स जेको हुयो एनर्जी मिक्स जेको हुयो उहो असांजो प्रॉपर न हुयो, तंहिंजे करे असां वटि फ्यूल्स जूं क़ीमतूं जॾहिं वधी वियूं त असां लाइ इहो मुमकिन न रहियो जो असां पंहिंजो फुल पंहिंजी यूटिलाइज़ेशन करे सघूं पंहिंजी कैपेसिटी जी। ॾिसो, तव्हां बिल्कुलु सही था चओ। मां इन खे उन तरफ़ पे थो अचां त जॾहिं 2013 में हे आया, उन ज़माने में एशियन डेवलपमेंट बैंक जी रिपोर्ट आई कि पाकिस्तान जी जेका ग्रोथ आहे उन में 2% फ़र्क़ु पियो थो अचे हेठि छाजे करे? पावर कोन्हे। 2% जी फिगर ॾींदा हुआ सिर्फ़ु पावर जे करे, सिर्फ़ु पावर जे करे। ॿिया फैक्टर हा ॿी तरह। हा, उन खां पोइ वर्ल्ड बैंक ऐं ॿियनि बि साॻियो हिकिड़ो एम्पेरिकल प्राइमरी रिसर्च सेकेंडरी क्वालिटेटिव रिसर्च जी बुनियादुनि ते इहे ॻाल्हियूं कयूं ऐं उहा जेका आहे सा ॻाल्हि हिन प्रेज़ेंट गवर्नमेंट पिक कई ऐं उन खे उन्हनि संजीदगी सां वरितो आहे। पावर सेक्टर खे असांखे इम्प्रूव करिणो आहे। जेका अॼु आर्टिकल 4 जे तहत जेके दुबई में डिस्कशन थियूं उन में तव्हांखे ख़बर 3 ॻाल्हियूं थियूं आहिनि त पाकिस्तान जो खे पंहिंजो फिस्कल प्लान ऐं फिस्कल प्लानिंग खे बहितर करण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान खे एक्सटर्नल अकाउंट ते चैलेंजिस फेस थींदा। पाकिस्तान खे एनर्जीअ ते हिकिड़ा कंटिन्यूअस चैलेंजिस आहिनि जेके दुरुस्त करे। हाणे एनर्जी ते था अचूं। माना एनर्जी अॼोके ॾींहं में बि IMF पैसा ॾियण खां पोइ बि वेठी चए त इन खे ठीकु कयो, न त असांजा 6.6 ॾिनल कर्ज़ आहे। ठीकु कयो मीन्स छा? हा, इन खे तव्हां इन खे जेको कुझु प्लानिंग थी आहे, जेको कुझु चयो वियो आहे, जेके प्रोजेक्ट आया विया आहिनि उन्हनि जे तकमील में ट्रांसपेरेंसी, अकाउंटेबिलिटी ऐं हिकिड़ी एफिशिएंसी अचे। हाणे थोरी देरि लाइ प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान कुझु ॾींहं पहिरें ॾिसो, मां प्राइम मिनिस्टर जी ॻाल्हि खां पहिरियों तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि ॾियारां त हिन साल फेबरवरी में हिकिड़ी स्टैंडिंग कमेटी ऑन डेवलपमेंट एंड प्लानिंग एंड डेवलपमेंट उनमें जेको आहे अंग खणिया विया 8 जेके आहिनि पंहिंजो तव्हांजे पावर प्रोजेक्ट्स जा ऐं उनमें ॿुधायो वियो त तव्हांजी जेका उनमां टोटल जेका उनजी कैपेसिटी जनरेशन थींदी उहा 7,000 खां वधीक जी कैपेसिटी, 7,800। ठीकु आहे न। हाणे इन्हनि में तव्हांजा विंड वारा कोन हुया। विंड ते जेके लॻंदड़ असांजा सिस्टम आहे जेके जमपीर में ऐं बहावलपुर में लॻनि था पिया, उहे प्रोजेक्ट्स उनमें शामिल न हुया, जिन मां काफ़ी अंग अखर ॿुधाइनि था पिया त कुझु शायदि मैच्योर बि थी विया आहिनि। हाणे इहे तव्हांजा जेकॾहिं वाक़ई मैच्योर थी था वञनि 18-19 ताईं त तव्हांखे पोइ बि इहो अंदाज़ो आहे त असां बिजली जे क्राइसिस में हूंदासीं। जेको हाणे ही एनर्जी मिक्स माना असां कोल बेस्ड ॾे वधूं पिया ऐं उनखां पोइ जेको आहे विंड ॾे बि असां हिकिड़ो चङो ख़ासो शेयर खणी पिया अचूं ऐं उनखां पोइ जेको आहे ही पंहिंजो नीलम झेलम वारा इहे समूर करे असां जेको आहे हाइडल जा बि कुझु प्रोजेक्ट्स कयूं पिया। ॾिसो फयाज़, 2 ॻाल्हियूं अथव। अवेलेबिलिटी, तव्हां पावर ॾियो। ॿी ॻाल्हि आहे अफोर्डेबिलिटी। छा उन पावर जी उहा क़ीमत हूंदी जंहिंसां तव्हांजी इंडस्ट्री कम्पिटिटिव थिए? तव्हांजा ॾिसो एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट जे विच में जेको फ़र्क़ु पियो थो अचे, तव्हां ॾिसो था पाकिस्तान में पहिरें दफ़ा एॾो वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। 20 खां 25 बिलियन डॉलर क्लोज़ थियण वारो अथव। हाणे इन जी तव्हांजी कमर्शियल एक्टिविटीज़ जी कम्पिटेटिवनेस ऐं तव्हांजे माण्हुनि जी जेका अफोर्डेबिलिटी टू बाय दी इलेक्ट्रिसिटी
इहे ॿ ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हियूं अवेलेबिलिटी, तव्हां जेका ॻाल्हि कई बिल्कुलु दुरुस्त कई, त पहिरीं दफ़ा फ्रॉम 2013 पहिरीं दफ़ा 2013 खां पहिरें दफ़ा इहा ॻाल्हि NA स्टैंडिंग कमेटी प्लानिंग जे साम्हूं आई आहे। इहा अंग कर, हाणे थोरो ट्रांसपेरेंसी अकाउंटेबिलिटी पोइ था ॻाल्हियूं कयूं। इहा आई, छा चयो वियो त भई ही जेके प्रोजेक्ट्स आहिनि 8, पावर जेन कहिड़ो, एंग्रो, थर, पोर्ट कासिम, ऐं तव्हां अंदाज़ो लॻा 2 हाइड्रो जा, हाइड्रो साहिवाल जो, इहे चया विया त इहे ॾिसो 8 जेके प्रोजेक्ट्स आहिनि, हपको इहे जेके 8 प्रोजेक्ट्स आहिनि, इन्हनि जी कॉस्ट जेका आहे सा आहे 12.5 बिलियन $, 1250 अरब रुपया। ठीकु आहे। ऐं इहो बि चयो वियो त इन में जेको लोन आहे उहो 9.5 अरब आहे। ऐं इहो बि चयो वियो त इन लोन ते जेको व्याज जो अघु आहे उहो 6.7.1 आहे। 6.7.1 पर लाइबोर खां 4. लाइबोर ॾिसो, उन ॾींहुं लाइबोर 1.71 हो, मां बि इहा रिसर्च करे ॾिठी आहे। 1.71 हो, मां फौरी तौर ते 4.5% हा 4.5 ऐड कया। उन खां पोइ साइनोशोर इंश्योरेंस जेका आहे, यानी मुसद्दिक़ उहा तव्हांजा 7% आहे। जेकॾहिं तव्हां इन्हनि सभिनी खे मिलाए करे 13% ते फर्स्ट ईयर में तव्हां डेट था वठो, ऐं उन खां पोइ रिटर्न ऑन इक्विटी जेका बैलेंस इक्विटी आहे उन ते तव्हां ख़बर आहे इन एंग्रो पावर जेन ते छा आहे, 35% 25 खां 36% न 35% टोटल जेका आहे उहा 24 खां 35% ताईं आहे। हा, हाणे थोरी देरि लाइ वापसि अचूं त इन जे करे सिर्फ़ु इन सेगमेंट ते तव्हांजो ईंदड़ साल फर्स्ट ईयर में, जेकॾहिं तव्हां चओ था 2017 में ॻाल्हि कयूं कंप्लीट थींदा, 18 में था वञूं कंप्लीट थींदा, हलो इनएफिशिएंसी था ॾेखारियूं 19 में वेंदासीं, तव्हांजी फर्स्ट ईयर जी जेका डेट सर्विसिंग आहे इन ते $2 बिलियन आहे। 600 टैरिफ रेट असां ॾिसो न, इहो कर्ज़नि ते मां तव्हां सां पोइ ॻाल्हायां थो। मां चवां थो टैरिफ रेट असां जेको उन ॾींहुं ॿुधायो स्टैंडिंग कमेटी खे 8.3 रुपया फी यूनिट जो टैरिफ रेट आहे। डू यू थिंक इहो कंपेटेबल न आहे असांजे पंहिंजो मईशत लाइ? ॾिसो, हाणे थोरी देरि लाइ वरी टैरिफ मैकेनिज़म खे तव्हां सम्झो त हिकिड़े एंड कंज़्यूमर खे छा ॾिनो वञे थो। 2013 न मां छाकाणि त प्रोग्राम जो वक़्तु महदूद आहे, मां तव्हां सां अञा डेट ते बि ॻाल्हाइणु चाहियां थो, कर्ज़नि ते बि ॻाल्हाइणु चाहियां थो। इन में तव्हां जेको अपफ्रंट टैरिफ या जेको टैरिफ ॾिनो वेंदो आहे, इहो हूंदो आहे हिकिड़ो कम्पिटेटिव एंगल सां। तव्हां ख़बर आहे इलेक्ट्रिसिटी जो बिल तव्हां करे सीपा सां जॾहिं असां मुआहिदो कयोसीं पए, जी सीपा सां गोल्डन वू जी कंपनी हुई, बेनज़ीर भुट्टो जो आख़िरी दौर 5.7। हाणे असां किथे आहियूं? हाणे असां जेको आहे सो 10 खे क्रॉस पिया था कयूं। कोल जे लाइ रिव्यू पिटीशन पिया थियूं अचनि, 10 सेंट खे क्रॉस था कयो। पाकिस्तान में जॾहिं डिवेल्यूएशन थींदी रुपए जी जेका थियणु खपे ऐं ज़रूरु थींदी, तव्हां सम्झो था त 10 सेंट तव्हांजा जेके आहिनि से 12-13 रुपए कॉस्ट ऑफ जनरेशन ईंदी। उन खां पोइ 20% उन में 25% ऐड कयो लॉसिस खे, ट्रांसमिशन डिस्ट्रीब्यूशन खे। उन खां पोइ तव्हां 17% GST ऐड कयो, तव्हां मीटर बि लॻायो था, उनजो बि रेंट अथव। तव्हांजी कॉस्ट ऑफ फिनिशिंग ॾिठो आहे त तव्हांजी कॉस्ट ऑफ फिनिशिंग ऑफ परचेज छा आहे? ट्रांसमिशन जा लाइन लॉसिस वग़ैरह इहो सभु यार 18-20 रुपए में तव्हांजो इहो टैरिफ वञी पवंदो। मां कंज़र्वेटिव वे में थो ॿुधायांव, 18-20 रुपए में जॾहिं टैरिफ वञी पवंदो। केरु हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां थोरो जिथे तव्हां वेठा आहियो उते तव्हांखे पीक ऐं ऑफ पीक में 12 खां 14-15 रुपया आहे। ठीकु आहे, पर यूनिट 12 रुपीस एंड 15 रुपीस इहा तव्हांजी क़ीमत अथव। GST 17% अथव इन ते। तव्हांजा सिंध गवर्नमेंट जो तव्हांजे ख़्याल में हीअ जेके असांजा कोल, असां जेको हीअ को ठाहियूं वेठा आहियूं त कोल बेस जॾहिं असां जनरेशन कंदासीं त असांजी बिजली सस्ती थींदी, तव्हां उनखे रद्द था कयो त हीअ जेका असांजा कोल जा प्रोजेक्ट्स आहिनि उन सां असांजी बिजली सस्ती न थींदी? ॾिसो, तव्हां जेकॾहिं कंहिं बि शइ खे हुकूमत, जेके पैसा हुकूमत खे वापसि करणा आहिनि, रिटर्न ऑन इक्विटीज़ आहिनि, जेके हुकूमत जेको आहे सो नेपरा उन्हनि खे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे खणंदी, ओॾी महिल जेकॾहिं हिकिड़े लॉन्ग टर्म टैरिफ न ॾियण जे बजाए जेकॾहिं एप्लीकेशनूं ईंदियूं त तव्हां ॾिसंदव त इहे फेर फार ईंदी। तव्हांजो टैरिफ जेको आहे 10 रुपए में जेकॾहिं तव्हांखे बिजली आईंदा मिली, फयाज़ 2 सालनि खां पोइ तव्हां ऐं मां हिते वेहंदासीं, मूंखे जवाबदार तव्हां कजो, जिथे तव्हांजी मर्ज़ी आहे उते जवाबदार कजो। तव्हां जेको आहे सो एक्सक्लूसिव वे में नेट शयुनि खे न ॾिसो। 2013 में इहो मां त हिकिड़ी ॾिसो न, हिकिड़े मोतबर इदारे जी हिकिड़ी मोतबर कमेटी जे अंदरि हिकिड़ी रिपोर्ट आई आहे, मां त उनजे बुनियाद ते तव्हां सां ॻाल्हायां। मोतबर इदारे जे अंदरि जेका रिपोर्ट आई आहे, तव्हां
नेपरा जूं हाणे रिपोर्टूं पढ़ो न त नेपरा जी रिपोर्टुनि में तव्हांजे जेके लॉसिस थिया आहिनि कंपनी जा, जॾहिं बि का कंपनी प्राइवेट कंपनी लॉस कंदी मूंखे ॿुधायो उन खे जेको आहे सो हाणे पाण कर्ज़नि ते अचूं था। हा जी, तव्हां चओ था त हीउ जेको आहे फर्स्ट ईयर में असांखे ॾियणा पवंदा हेतिरा वॉट जेकॾहिं हिन 8 प्रोजेक्ट जा 2 बिलियन प्लस 650 वरी जॾहिं तव्हांजा ॿिया सभु पावर प्रोजेक्ट ईंदा थोरी देरि लाइ मां तव्हां सां ख़ुशि बि नहीं थो कयां, हलो 2017 में ईंदा त इन्हनि 35 अरबनि जे मथां जेको आहे सो 5.8 बिलियन US रुगो तव्हांजो जेको आहे तव्हांखे रिटर्न करणा आहिनि। पाकिस्तान जा कर्ज़ा चवनि था त जेका हू पंहिंजो आहे पंहिंजी 65 जी जेका लिमिट आहे जे डेट टू GDP 65% डेट रिस्पॉन्सिबिलिटी एक्ट में आहे, ठीकु आहे न, उन खां असां क्रॉस करे विया आहियूं ऐं जेके अंग अखर ॿुधाइनि था त असां 12.7 ट्रिलियन जेको आहे उहे असांजे मथां कर्ज़ा थी विया आहिनि ऐं जॾहिं त एक्सटर्नल डेट जेको आहे उहो पिणु $61 हुयो, 61 अरब डॉलर हुयो पंहिंजो हिन में 2013 में, उहो हाणे 73 खां मथे चढ़ी वियो आहे। पर सीपेक वारो लोड अञा जुदा आहे, उहो जेको लोन आहे उहो जुदा आहे, माना उहो बि जेको असांखे ॿुधाइनि पिया हिननि 8 प्रोजेक्ट्स जो त 9.5 अरब कर्ज़ु ॿुधायूं, माना इन हिसाब सां त असां 100 खे वञी लॻासीं। फयाज़ मां तव्हांखे सिंपल वे में ॿुधायां त पोएं भेरे जॾहिं असांखे यूरो बॉन्ड इहे जेके असांजा वरितल 8.5% वारा इन्हनि जे लाइ असां चाइनीज़ खां कर्ज़ो वरितो, चाइनीज़ खां कर्ज़ो वठी ॾिनोसीं, हाणे वरी मेच्योरिटी पे थी अचेव, वरी असां चीनियुनि खां कर्ज़ो वठी ॾींदासीं। चीनी बि कर्ज़े ॾियण में जेको आहे सो तमामु घणा फ़राख़दिल अथव, छाकाणि त हुननि खे दुनिया में किथे बि अहिड़ा माण्हू न मिलंदा जेके इन रेट ते कर्ज़ो वठंदा। तव्हां वटि छा इन्वेस्टमेंट आहे? यूनाइटेड स्टेट्स में उन्हनि जी इन्वेस्टमेंट 1300 अरब डॉलर थियल आहे, कहिड़े रेट्स ते? अनबिलीवेबली रो, 1-2% खां वधीक ॻाल्हियूं कोन्हनि। चीनी त खां बि घटि न, ॾिसो न लंडन इंटर बैंक जेको आहे इहो त हिकिड़ो यूरोप में हिकिड़ो निज़ाम पियो थो हले, अमेरिका में US$ बेस्ड तमामु जेके आहिनि से रेट्स जेके हेठि सतह जा आहिनि उन्हनि ते उते वेठा पैसा ॾियनि पंहिंजा, ऐं तव्हां जहिड़ा सुठा माण्हू उन्हनि खे किथे मिलंदा? हिते बहबूद सर्टिफिकेट, नेशनल सेविंग सर्टिफिकेट, बेवाउनि जा सर्टिफिकेट, हलो बेवाउनि वारे हिसे में था वञूं, 9% ॾियो था न तव्हां 13% ते जेको आहे सो चाइनीज़ खां कर्ज़ो वठी छो था वठो? तव्हां हिननि बेवाउनि जे पैसनि सां जेको आहे सो हलो इहो इन खे ई कर्ज़ु सम्झी हलो, कर्ज़ु न सम्झो, तव्हां वटि कैपेसिटी न आहे एतिरा पैसा जमा करण जी इन्हनि प्रोजेक्ट आहे, पर रेफरेंस बेंचमार्क त ठाहियो, नेगोशिएट त कयो, चाइनीज़ खे चओ बाबा एतिरो असांजे मथां कर्ज़ु न आणियो जो असां मार्कअप ॾियण जी अदायगीअ जे क़ाबिल न हुजूं। तव्हां थोरी देरि पहिरें इहे ॻाल्हियूं कयूं पंहिंजे प्रीएम्बल में त असां वटि कर्ज़ु वापसि करण जी सख़्त ऐं असांजो फॉरेन एक्सचेंज रिजर्व घटि थियण जी ॻाल्हि जेका आहे सा कनि वेठा। तव्हां ख़बर आहे वर्ल्ड बैंक ऐं ADB जेका आहे सा बिलीव यू मी, जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी पढ़ो, पंहिंजे कयल कमनि जे हवाले सां जेके पैसा तव्हांखे ॾियनि वेठा, लोन ॾियनि, टेक्निकल असिस्टेंट, पहिरें उन्हनि जी तारीफ़ त भाउ हुकूमत तमामु फर्स्ट क्लास कमु हुया, पर इंडिपेंडेंट हिन वक़्तु जेका इन्वेस्टिगेशन थी आहे ADB जे पाकिस्तानी प्रोजेक्ट जे मुतलिक़ सभु फेल्यूअर अथव प्रोजेक्ट। कैन यू इमेजिन? तव्हां पढ़ो उहा रिपोर्ट। एशियन डेवलपमेंट यस, एशियन यार एशियन डेवलपमेंट बैंक तव्हांखे जेके पैसा ॾिए वेठी छाजे मद में, प्रोजेक्ट्स जे मद में जेके तव्हांखे एनर्जी जा प्रोजेक्ट आहिनि, को पंहिंजो एजुकेशन जा प्रोजेक्ट आहिनि, को हेल्थ जा प्रोजेक्ट आहिनि, ॾिसो पंहिंजो एनर्जी जे प्रोजेक्ट में एशियन डेवलपमेंट बैंक थोरो रुगो तव्हांखे हिन जमपीर कॉरिडोर में आई अथव, ठीकु आहे, एनर्जी में कोल सपोर्टेड में दे आर नॉट देयर टू लेंड यू मनी, तव्हांखे पाण सम्झो था, एनवायरमेंटल इको वग़ैरह जा इशूज़ आहिनि, पर ॿियनि तव्हांजे जेके बि प्रोजेक्ट्स आहिनि जनरल सर्विस प्रोविजन्स जा। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो, हाणे असां अचूं था, असां कर्ज़नि जी जेको आहे तव्हां चओ था त असां उनमें रिस्पॉन्सिबिलिटी जो जेको एक्ट आहे उनखे बि असां वायोलेट कयूं पिया, ऐं मजबूरी तरह ते हिकिड़ी हुकूमत जी जेका कर्ज़नि जा जेको रिस्पॉन्सिबल बिहेवियर हुजे थो उहो बि असां वटि कोन्हे। असां चऊं था जेतिरे ते ॾियो बसि ॾियो, इहा पोज़ीशन आहे। हाणे मां तव्हांखे ॿी ॻाल्हि, जी कर्ज़ वठणु बुरी ॻाल्हि न आहे, मां तव्हांखे ॿी ॻाल्हि थो कयां। वर्ल्ड बैंक जेका रिसेंटली जेको पंहिंजो जेके रिमार्क्स साम्हूं आया आहिनि, ऐं साउथ एशिया जी जेका आहे फोकस रिपोर्ट 2017 जी जेका आई आहे, उन्हनि में हुन चयो आहे त असांजी जेका आहे ॿिनि सेक्टर में ग्रोथ बहितर पई थिए, हिकिड़ी असांजी सर्विस सेक्टर में, ॿियो इंडस्ट्रियल सेक्टर में। सबबु न, जेकॾहिं तव्हां इंडस्ट्रियल ग्रोथ खे ॾिसो, इंडस्ट्रियल ग्रोथ जेका आहे
सो हुन में का ख़ासि फेरफार जेका आहे सा न आई आहे। जेकॾहिं तव्हां इंडस्ट्रियल ग्रोथ खे हिन हवाले सां ॾिसो त तव्हां वटि प्रोजेक्ट्स लॻनि वेठा। वॉट इज़ पावर स्टेशन? इट इज़ अ इंडस्ट्री टू प्रोड्यूस पावर। उहे त तव्हांजे लॻनि वेठा न। तव्हांजी जेका आहे सा इवेंचुअली जेका ग्रोथ जो हिकिड़ो हिसो त ठहंदा न। जेका बि तव्हां इंडस्ट्री हणो, जंहिं बि क़िस्म जी सर्विस हणो, एग्रीकल्चर हणो, इवन न बि हणो, रॉ मटीरियल्स बि हुजनि, उहे सभु हिकिड़े GDP प्रोड्यूस ऐं ग्रोथ जो हिकिड़ो हिसो ठहंदा आहिनि। त उन लाइ असां सही पिया था चवनि। पर उन खां अलावा जेकॾहिं तव्हां FDI जी इनफ्लो ॾिसंदव, FDI जो इनफ्लो त तव्हां वटि न हुजण जे बराबरि आहे। 500 कीअं चवनि था त FDI असां वटि इम्प्रूव थी आहे? त यार फयाज़, हिकिड़े मुल्क में 1.25 बिलियन जी FDI, पाकिस्तान में बसि 20 करोड़ माण्हू, ऐं उन में जेको इहो अंग खराए तव्हांजो CPEC जो इनफ्लो आहे। चवनि था 595 मिलियन खां वधीक ते जेको आहे चाइना पहुती आहे, नीदरलैंड 466 मिलियन ते, फ्रांस 162 मिलियन ते, तुर्की 133 मिलियन ते। 5 लीडिंग जेको FDI इनफ्लोज़ कढो, तव्हां चाइना खे कढो ॿाहिरि, तुर्कीअ खे कढो। तुर्की त आहे लाहौर, तुर्कीअ जी सॼी इन्वेस्टमेंट अथव लाहौर में। ऐं तुर्की जेका आहे त तव्हांखे सम्झो त लाहौर ऐं जेका अंकरा आहे या वॉट एवर इट इज़, इहे क़िस्म जो ट्विन हिकिड़ो सिस्टर्स पैदा थींदा वञनि। कुझु जेका आहे सा पॉलिटिकल हिकिड़ी पाण में मोहबत बि अथनि, कुझु थोरा तवजो बि आहे। चाइना ऐं तव्हां तुर्कीअ खे कढो, बाक़ी तव्हां वरी वापसि पोएं साल जे में बीहंदो $100 मिलियन। न छो फलाणे खे कढो, फलाणे खे कढो, छो? मतिलबु असांजा ॿ जेकॾहिं ॿिनि जाइनि तां असां इन्वेस्टमेंट कई आहे, मतिलबु अट्रैक्ट कई आहे, उनखे कढूं छो? मतिलबु इहा बहितर ॻाल्हि आहे न। ॾिसो 2013 खां पहिरियों त तुर्की जी पोजीशन इन्वेस्टमेंट जी न हुई। थोरो हाणे मां तव्हांखे तमामु हिकिड़ो सवले तरीक़े सां इकोनॉमिक ट्रिक्स में थो वठी वञा। चाइना तव्हांखे 35 बिलियन, जेके 35 न आहिनि, 36 पॉइंट समथिंग आहे, $36 बिलियन जी तव्हांखे मशीनरी, मेज़ कुर्सियूं, चिमनियूं, चादरूं, हर शइ ॾिए वेठो पावर स्टेशन्स लाइ, कमोडिटी जे सूरत में। कमोडिटी इज़ कमिंग। तव्हांजी डोमेस्टिक इंडस्ट्री जे तरफ़ां का बि पार्ट सप्लाई कोन्हे। हिते प्रोफेसर जस्टिन आयो, मां चयो यार ही तव्हां प्रोजेक्ट्स एॾा महांगा नॉन कम्पिटेटिव चाइनीज़ पिया था हणनि ऐं असांजी डोमेस्टिक सप्लाई कोन्हे। चई यस आई एग्री। प्लानिंग सिंध जे PND जे तरफ़ां इहो हुआ। चई यस आई एग्री के 20% थोरा कॉस्टली आहिनि। इन हवाले सां तव्हांजी डोमेस्टिक इकोनॉमी उन में इंटीग्रेट न वेठी थिए, माना तव्हांजी डोमेस्टिक मैन्युफैक्चरिंग वधे न वेठी। तव्हां हर शइ उतां चाइना मां ऑल चाइना तव्हांखे कमोडिटीज़ वेठो ॾिए। चाइना जी पंहिंजी GDP इन्हनि $50 बिलियन सां बाय $50 बिलियन वधंदी इंडस्ट्रियल GDP। हाणे सो विन विन सिचुएशन खपे। तव्हांजी विन विन सिचुएशन इहा खपे त घटि में घटि लोह जूं मेज़, कुर्सियूं, चिमनियूं, जंगला जेके हिते लो टेक में ठही सघनि था, लालू खेत में या हैदराबाद जे कंहिं हंधि या सखर जे कंहिं हंधि या कंहिं बि अर्बन सिटीअ में, उहे त चाइनीज़ कोन था वठनि न तव्हां खां। चाइनीज़ पूरो। उन खां पोइ वापसि अचो, तव्हां जेका सर्विस सेक्टर जी ॻाल्हि कई, सर्विस सेक्टर जेको हूंदो आहे सो प्रोवाइड कंदो आहे नॉलेज टू द इंडस्ट्री। चाइनीज़ जेके प्रोजेक्ट्स अथव, पंजाब में तव्हां ख़बर आहे मुज़ाहिरा थिया, आख़िर चीफ मिनिस्टर घुरायो माण्हुनि खे, भई छो था मुज़ाहिरा कनि? उहो चवनि था त असांखे नौकरियूं ॾियनि चाइनीज़। चाइनीज़ आया, चाइनीज़ चयो बाबा हीउ जेको असां कमु कयूं वेठा, इन लाइ हिननि खे का क़ाबिलियत कोन्हे, सलाहियत कोन्हे, इल्मु कोन्हे, ट्रेनिंग कोन्हे। चीफ मिनिस्टर चयो हा बाबा हिननि खे ट्रेन कयो। हाणे फयाज़ प्रोजेक्ट साहिवाल जो पूरो थियण वारो आहे ऐं हाणे ट्रेन कयो सिंध में अलाए छा छा वेठो थिए। वञो तव्हां पॉडकास्ट तव्हां जेको आहे, मूंखे लॻे थो तव्हां जेको आहे पंहिंजो CPEC जी एॾी माना एहसन इक़बाल खां वठी, असांजे जेको चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां वठी, प्राइम मिनिस्टर खां वठी, अॻूणे सदर ज़रदारी खां वठी, उनखां पोइ जेको आहे फज़लुर रहमान खां वठी, मुल्क जी सॼी सियासी ऐं अस्करी क़यादत जेका चए पई थी CPEC। तव्हां चओ था त चीननि जी इन्वेस्टमेंट सां असां तबाही ॾे वञूं पिया। न, मां चवां थो त इहो जेको बि जहत आहे जंहिंमें शयूं अचनि वेठियूं, शयूं पई थियूं अचनि, इहो ई CPEC आहे न। हा, CPEC बि छा खे चओ? इहो ई CPEC आहे न। जेको कर्ज़ ईंदो उहो बि CPEC आहे, ऐं कर्ज़ जे नाले में कमोडिटीज़ ईंदियूं, इहो बि CPEC आहे। फयाज़ विन विन सिचुएशन तॾहिं ठहंदी आहे जॾहिं तव्हां डोमेस्टिक इकोनॉमी तव्हांजी इंटीग्रेट थिए। कोन पई थिए तव्हांजी डोमेस्टिक इकोनॉमी इंटीग्रेट न वेठी थिए, न पई थिए न। मतिलबु यू से के एज एन एनालिस्ट, इकोनॉमिक एनालिस्ट, इकोनॉमिस्ट, तव्हां चओ पिया त CPEC सां पाकिस्तान खे फ़ाइदो न पियो थिए छाकाणि त असांजी मईशत उन सां इंटीग्रेट। ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ी आख़िरी मिसाल ॾियां। मोहतरमा जे ज़माने में IPP पॉलिसी 1994 आई, जंहिंमें ॿिनि क़िस्म जूं कंसेशन ॾिनियूं हुयूं। अचो पावर प्लांट हणो, नो टैक्स,
नो सेल्स टैक्स, नो कस्टम ड्यूटी, सभु कुझु माफ़ी। उहो त हिन पर उन सां गॾोगॾु मोहतरमा जे ज़माने में हिकिड़ी ॿी बि कंसेशन आई त उहो पाकिस्तानी जेको का शइ ठाहे सघे थो हिननि प्रोजेक्ट खे ॾियण लाइ, या डेस्कान रज़ाक दाऊद ज़िंदा अथव, हिननि पैसा उन ज़माने में कमाया मोहतरमा जी पॉलिसी मां। उन ज़माने में मोहतरमा जी बहितरीन पॉलिसी IPP पर 1994 टैक्स ते हिननि खे बि छूट ॾिनी आहे। टैक्स ते सॼी छूट आहे, पर इहो बि चयो वियो आहे त इन छूट हाणे तव्हांखे थोरो टेक्निकली सम्झायां। जेके मुल्क में शयूं ठहंदियूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी लिस्ट ठहंदी आहे क्लासिफाइड, उनखे चयो वेंदो आहे कस्टम जनरल ऑर्डर, ऐं इंजीनियरिंग डेवलपमेंट रखंदी आहे, उन ते छूट न ॾिबी आहे। जेकॾहिं हे गिलास पाकिस्तान में ठहे थो त चीनी इहो गिलास बग़ैर टैक्स जे नथा आणे सघनि। हिन में इहा बि छूट ॾिनी वई आहे त मुल्क में भले ठहे न ठहे, हर का शइ रिगार्डलेस बग़ैर टैक्स जे ईंदी। हे छो वठंदा चीनी तव्हां खां, जॾहिं हुननि जो बग़ैर टैक्स जे जेको आहे इहो साॻियो गिलास हुतां अची सघे थो, उहो सस्तो आहे। हिन ठाहिण वारे खे त रॉ मटीरियल ते टैक्स बि ॾे, वरी विकिणण वारे 17% बि ॾे, ऐं वरी उहो फ़ाइदो जेको प्रॉफिट आहे उहो बि हितां जे मक़ामी खे पए। हा, ॾिसो न, हाणे इन्हनि सभिनी जे बावजूद जे खां छा थो थिए, कॉस्ट ऑफ कम्पिटेटिवनेस। तव्हांजी हीअ टैक्स शइ आहे डोमेस्टिक ठही, हीअ नॉन टैक्स आहे, हीअ सस्ती हूंदी, चाइनीज़ छो तव्हांजी हीअ वठंदो, उनखे त तव्हां फैसिलिटेट करे छॾियो। मायूस त पिया कयो जवाहर साहब। मां मुंहिंजे ख़्याल में प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, मुंहिंजी ख़्वाहिश रहंदी मां तव्हांखे उमेद पियो थो ॾियारियां त शायदि इन्हनि ॻाल्हियुनि जे दुरुस्तगी जे करे डोमेस्टिक इकोनॉमी में जेका आहे सा हिकिड़ी इनोवेशन ईंदी। तव्हांजी शायदि सिंधी जेके आहिनि से इन्हनि चाइनीज़ प्रोजेक्ट्स ते इन मूंखे केतिरा तव्हां सिंधियुनि खे चाइनीज़ प्रोजेक्ट ते तव्हां लॻारायो आहे, हलो प्रोग्रामनि जे ज़रिए लॻारायो। इहो त हुकूमत वक़्तु एग्रीमेंट कंदी आहे, शायदि तव्हां असां जेको आहे प्रोग्राम इहे ई ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि खे ठीकु करण जी ज़रूरत आहे। मां ख़िलाफ़ न आहियां, मां चवां थो इट इज़ गुड, मनी कमोडिटीज़ आर कमिंग, उन्हनि कमोडिटीज़ जी क़ीमत आहे, पैसा न वेठा अचनि, कमोडिटीज़ थियूं अचनि। उन कमोडिटीज़ में कुझु कमोडिटीज़ असांजूं बि हलनि, उन कमोडिटीज़ में के मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग जा, को दाऊद इंजीनियरिंग जा, को NID जा, उहे जेके आहिनि से छोकिरा वञी लॻनि, के इंटर्नीज़ लॻनि, के ट्रेनिंग वठनि, के आईंदा इन हलंदड़ प्लान्स खे हलाए सघनि। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, इंजीनियर M.A. जब्बार साहब मुल्क जा मारूफ़ सनतकार ऐं असांजा पंहिंजो इकोनॉमिस्ट असां सां गॾु हुआ। गुफ़्तगू तव्हां ॿुधी, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान फयाज़ नाश कंदा इजाज़त, सदाईं गॾु।